अच्छा, पाण एडवर्ब पढ़ी आयासीं, ठीकु आहे। उन खां पोइ पाण हाणे पंहिंजे 6 नंबर ते आहे प्रीपोज़िशन। हाणे प्रीपोज़िशन अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जेको यानी कि सब्जेक्ट जो कंहिं ऑब्जेक्ट सां कनेक्शन ॾेखारींदो आहे, या ईअं खणी चऊं नाउन या प्रोनाउन। छो जो सेंटेंस में जेके सब्जेक्ट हूंदा आहिनि यानी कम जा कंदड़, उहो नॉर्मली नाउन या प्रोनाउन हूंदा आहिनि। उन जो कंहिं ॿिए जेको अॻियां नाउन या प्रोनाउन आयल हूंदो आहे उन सां कनेक्शन शो कंदा आहिनि। मिसाल था वठूं, बुक इज़ ऑन द टेबल। हाणे हितां तव्हां ॾिसी सघो था पिया त हे हिकिड़ो नाउन आहे, हे ॿियो नाउन आहे। इन्हनि जो पाण में कनेक्शन कहिड़ो लफ़्ज़ शो करे थो पियो, उहो हे लफ़्ज़ शो करे थो पियो ऑन। जंहिंमें असांखे ख़बर पए थी जेको बुक आहे उहो टेबल जे मथां आहे, टेबल ते पियो आहे, ठीकु आहे। सो हे लफ़्ज़ इन्हनि ॿिन्हिनि जो पाण में कनेक्शन या ॿिन्हिनि जी पाण में पोज़ीशन शो करे थो पियो। त अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि इस्मनि जे विच में या ॿिनि ज़मीरनि जे विच में तालुक़ु ज़ाहिर कनि, उन्हनि खे पाण छा चवंदा आहियूं, प्रीपोज़िशन चवंदा आहियूं, ठीकु आहे। मिसाल था वठूं, शी इज़ सिटिंग अंडर द ट्री, अंडर द ट्री। हाणे तो ॾिसी सघो था पिया, शी जेका आहे छा आहे, प्रोनाउन आहे, ऐं ट्री जेको आहे असांजो छा आहे, नाउन आहे। हाणे प्रोनाउन ऐं नाउन जे विच में लफ़्ज़ कहिड़ो आहे जेको इन्हनि जे विच में तालुक़ु ज़ाहिर करे थो पियो, अंडर लफ़्ज़, ठीकु आहे। अंडर में असांखे ख़बर पए थी पई त छोकिरी वण जे मथां आहे या वण जे हेठां आहे, किथे आहे। हिन लफ़्ज़ में असांखे हुनजी पोज़ीशन ख़बर पए थी, इन करे अंडर छा थी वेंदो, असांजो प्रीपोज़िशन थी वेंदो, ठीकु थी वियो। सो अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म ॿिनि इस्मनि जे विच में, ज़रूरी न आहे त ॿ इस्म हुजनि। हाणे हिन में ॾिसो ॿई इस्म हुया, हिते वरी हिकिड़ो ज़मीर आहे ऐं ॿियो छा आहे, इस्म आहे, यानी कि प्रोनाउन आहे ऐं नाउन आहे। कॾहिं कॾहिं ॿई प्रोनाउन बि पॉसिबल आहे हुजनि। तो इन्हनि ॿिन्हिनि जे विच में जॾहिं तालुक़ु कोई बि लफ़्ज़ ज़ाहिर कंदो आहे त उनखे पाण छा चवंदा आहियूं, प्रीपोज़िशन चवंदा आहियूं। हाणे प्रीपोज़िशन्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ऑन, अंडर, अबव, बाय, विथ, ठीकु आहे, इनसाइड, इनटू, ईटीसी। हाणे इन टाइप जा जेके बि लफ़्ज़ हूंदा आहिनि उनखे पाण छा चवंदा आहियूं, प्रीपोज़िशन थींदा आहिनि। हाणे प्रीपोज़िशन बाक़ी पार्ट्स ऑफ स्पीच जे मुक़ाबले में तमामु घणी पुछी वेंदी आहे। पार्ट्स ऑफ स्पीच में यानी कि अलॻि सां तव्हांजो जुमिला आयल हूंदा आहिनि, त इन में छा पवंदो। जीअं मिसाल था वठूं, आई एम अफ्रेड डॉग्स, ठीकु आहे। हाणे त तव्हांखे चवंदा त छा